अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। पाकिस्तान में कोरोना विघे 15 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC पारां 5194 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 10.17% रही। पंजाब ऐं सिंध जे मैदानी इलाक़नि में अॼु बि कोहीड़े जो राज। कोहीड़े सबबि M2 लाहौर इस्लामाबाद मोटरवे ठोकर न्याज़ बेखां खांका डोगरान इंटरचेंज ऐं M5 मुल्तान सखर मोटरवे शेरशाह खां जलालपुर ताईं बंद। M4 अब्दुल हकीम खां पिंडी भटिया M2 मुख़्तलिफ़ हंधनि ते हेवी ट्रैफ़िक लाइ बंद कई वई। हद निगाह मुतासिर थियण सबबि ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर। मोटरवे पुलिस शहरियुनि खे गैर ज़रूरी सफ़र न करण जी हिदायत करे छॾी। भारत ॾखण एशिया में दहशतगर्दी जी माउ आहे। गुज़िरियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम सलामती कौंसिल में ख़िताब कंदे चयो आहे त भारत 1999 खां हिन वक़्त ताईं 96,000 कश्मीरियुनि खे शहीद कयो आहे। 11,000 खां वधीक औरतुनि सां ज़्यादती कई वई। 1 लख घर ऐं स्कूल तबाह कया विया। इंतहा पसंदी हिंदू तवा तरफ़ां भारत जे मुसलमाननि ख़िलाफ़ नस्लकशी जो खुलियल सॾु ॾिनो पियो वञे। सलामती कौंसिल उन्हनि सबूतनि जो नोटिस वठे ऐं भारत खे जवाबदार करार ॾे। सीता रोड लॻ मुबैना अगवाबाद बेदर्दी सां क़त्ल कयल 9 क्लास जी शागिर्दियाणी नगीना चांडियो जे क़त्ल केस में पुलिस कंहिं बि क़िस्म जी अॻ भराईअ में नाकाम। वाक़िए बाद शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में खौफ़ ऐं हिरास छायल। हफ़्तो गुज़रण बावजूद नगीना जी पोस्टमार्टम रिपोर्ट बदिली न थी। वारसनि पुलिस कारकर्दगी ते मायूस जो इज़हार करे छॾियो। केस जे मुख्य जवाबदार इरफान मल्लाह पारां SSP दादू वटि गिरफ़्तारी पेश करण जा चोबोल। नगीना जे वालिद रोशन चांडियो मूजिबि केस जी जांच जोही जे SHO नूर मुस्तफ़ा पठान हवाले आहे, जेको हिकु भेरो बि जांच लाइ सीता रोड नाहे आयो। बावड़ो भरिसां 2 ॼणा मुबैना तौर अगवा। राउती थाणे जी हद में नूर शाह जे कचे वारे इलाइक़े मां हथियार बंद 2 ॼणनि चौपाई मार जे डॉक्टर रफ़ाकत ॾहर ऐं संदसि दोस्त इसहाक झक खे अगवा करे विया। गंबट मां महीनो अॻु मुबैना अगवा थियल नारी खोटकी मां बासियाब। 1 ॼणो गिरफ़्तार। 18 वरियनि जी नारी साहिबा मल्हा 1 महीनो अॻु अखियुनि वारे अस्पताल जे इलाइक़े मां मुबैना अगवा थी वई हुई। गिरफ़्तार जाबदार खे अॼु गंबट पुलिस हवाले कयो वेंदो।